नाज़रीन हाणे हिकु नज़र मुख़्तसिर मक़ामी ख़बरुनि ते। बेरा रोड भरिसां घरू अणबण तां 25 साला नौजवान रियाज़ चन्ना ज़हरीली दवा पी आपघात की कोशिश कई, जंहिंखे नाज़ुक हालत में अस्पताल दाख़िल कयो वियो, जिते डॉक्टरनि संदसि हयाती बचाए वरिती। कश्मीर भरिसां करमपुर ग्रिड स्टेशन में अगवा थी वियल वापडा मुलाज़िम जमील अहमद बोड़ो की बासियाबी लाइ वापडा हाइड्रो यूनियन सब डिवीज़न के चेयरमैन ग़ुलाम यासीन खोसो ऐं ॿियनि उहिदेदारनि की अॻवाणी में एहतजाजी मुज़ाहिरो करे नारेबाज़ी कई। एहतजाज कंदड़ अॻवाणनि SSP कश्मीर खां फौरी तौर मुख़फ़ी खे बाज़ियाब करण जो मुतालबो कयो। कोटड़ी जे साइट पुलिस मोबाइल ट्रेसिंग ऐं जदीद टेक्नोलॉजी ज़रिए ॿिनि ॾोहारियुनि खे गिरफ़्तार करे वरितो। पुलिस मूजिबि सिकंदराबाद कॉलोनी मां नवीद गिल जे घर मां चोरी कंदड़ ॿिनि जवाबदारनि खे जदीद टेक्नोलॉजी ऐं मोबाइल ट्रेसिंग ज़रिए गिरफ़्तार कयो वियो आहे। गिरफ़्तार थियल जवाबदारनि जी सुञाणप रिहान पठान अज़ीज़ पठान तौरु कई वई आहे। ओवावड़ो भरिसां ॻोठ राजनपुर में कोरी बिरादरी जी ॿिनि धुरियुनि में झेड़े दौरान लठियूं ऐं कुहाड़ियूं लॻण सबबि पुलिस एहलकार अब्दुल समी कोरी, हाजी मोहम्मद कोरी, सोनल खान कोरी ऐं मुइन अहमद कोरी ज़ख्मी थी पिया, जिनखे नाज़ुक हालत में अस्पताल दाख़िल कयो वियो। तलहार भरिसां दरगाह शाह हसन जी ज़मीन ते मुबैना कब्ज़े ऐं 62 जी ज़ियादतुनि ख़िलाफ़ ॻोठाणनि बदीन हैदराबाद शाहरा ते गुल मोहम्मद जी अॻवाणी में एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो, जंहिं सबबि ट्रैफ़िक मुअत्तल थी वई। एहतजाज कंदड़ SSP बदीन खां मुतालबो कयो त बासर ख़िलाफ़ कार्रवाई करे इंसाफ़ कयो वञे। यामचोरो पुलिस मुबैना मुक़ाबले में 4 जवाबदारनि खे गिरफ़्तार करण जी दावा कई आहे। पुलिस मूजिबि कैंची मोड़ वटि ॾोहारियुनि पुलिस मथां हमलो कयो, जंहिंखां पोइ जवाबी फायरिंग में हिकु ॾोहारी ज़ख्मी थी पियो। गिरफ़्तार जवाबदारनि जी सुञाणप अल्ताफ़ आमिर गाज़ी दीदार चांडियो तौरु कई वई आहे। सिजावल में टाउन कमेटी मुलाज़िम वात जे कैंसर में मुब्तला हुअण करे अज़ियत वारी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर आहे। कैंसर में मुब्तला रमज़ान लोठो आला इख़्तियारनि खां मुतालबो कयो त ख़ुदा र संदसि इलाज कराए वधीक अज़ियत खां बचाए वञे। डिप्टी कमिश्नर सिजावल इम्तियाज़ अली अबड़ो जी सदारत हेठि ज़िले में हलंदड़ मुख़्तलिफ़ तरक़ियाती रिथाउनि जो जाइज़ो वठण बाबति गॾिजाणी मुनक़िद कई वई, जंहिंमें वक्स सर्विसिस ऐं ॿियनि खातनि जे अमलदारनि शिरकत कई। गॾिजाणी में ज़िले में हलंदड़ समूरनि तरक़ियाती रिथाउनि ते तफ़सीली ॻाल्हि ॿोल कई वई। डिप्टी कमिश्नर वास्तेदार अमलदारनि ऐं इंजीनियरनि खे हिदायत कई त तरक़ियाती मंसूबनि खे जल्द मुकमल कयो वञे। ठुल में मक़तूल सदाम लाशारी जे जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ मुख़्तलिफ़ सियासी समाजी तंज़ीमुनि जे अॻवाणनि रहबर चौक अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो। एहतजाज कंदड़ SSP जकमाबाद खां मुतालबो कयो त फौरी तौर क़त्ल में मुलविस जवाबदारनि खे गिरफ़्तार करे इंसाफ़ कयो वञे।